मरी उमड़े बुखार मारे छड़ी दो आज मां के आज डाढो बुखार अचो यो बुखार आज मांजो साह कढ दो यो चंद्र लॉलीपॉप काढे चंद्र सुबह जो निकतो अञा न मोटियो हेड़े छा बखार साईं खैर केड़ो आ छोरा बुखार दिसे तो बुखार एतरो अची वा हथ ला दिस लिंग बळकिन था तपा साह निकरे थोड़े साह निकरे तो मरी वेंदो मां आज हेड़े यार बुखार अब्बा के घणो अची वियो मां खे लॻंदो आहे लॉलीपॉप अब्बा के उहो बुखार आयो आहे जेको फैजा के बुखार आयो सोचे छा तो कुत्ते जा पुछ सोचे छा तो डॉक्टर दे खणी हली ते मरी वेंदो मां मां साह निकरदो थी लिंग लिंग फाटे थोड़े हाल हाल तो जे इलाज कलाया मां उची 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 वारो कर रे उची उची तो के मां जेको आयो तो जे बुखार न लई हो न पो तू चौ जाए हाय हाय मां टली को अची बुखार आलो अरे मरी वेंदो मां लॉलीपॉप आज मां तू बस 5 आखिरी मिनट दी छपल कल कुछ न थींदो 5 मिनट छपल कल हिकलो मिनट करे छा थो यार तू चुप त कर ना हिकलो मिनट है बुखार लाइण जो हिकलो भलो तरीक़ो थी अच्छा हा हा समझे ना इंसान बुखार लांदुई हालात अच्छा 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 हेडे शामो हाँ हिते भी शामो दी चो या मच्छी नजलाई थी ओया फलिया टप्पो खावे थी ओया हाले चाहिए अध कलाक पानी में पहुंचे ना बुखार छपा लही वेंदुई डॉक्टर हुशार हुयो चई जीअं बुखार अचे पानी में चए तो बुखार लही वेंदो अध कलाक पयो लाओ पोइ कल दो माई अरे लॉलीपॉप छा तो करे लॉलीपॉप मच्छी तो पकड़ी जा यार चाचा कदू मच्छी को ना पकड़ी दो पियो बियो छा तो करे माल पियो पोपट खान है ना उनके चियो बुखार लछो बदी तेल में छटियो आ चाले बुखार लई वेंदो ना अध कलाक खां पोइ बाल कल दो माई चरिया पानी में सटण सा बुखार थोड़ी विंदो आ मानू मरी विंदो आ वडो चलो मांजी फैजा के बुखार अचियो ना उन्हीं के पानी में छटे मुंजो बुखार लईयो वो किए वो इए हाले बुध हाले हाल लॉलीपॉप हलू होटल ते चा पी चूं मथे में सूला मां पांजी फैजा के कदा घणा दी थी आन हां फैजा के बुखार अचियो सा गलम तडी थी वया छे बुखार अचियो हाल तो के मां खाती ते छुमाया डॉक्टर के वठी अचा हाले तू पांजो ख्याल रख जाए बस मैं डॉक्टर के वठी न देर न थींदी छा थियो मरीज के छई मरीज के छई बुखार अची वियो मांजी फैजा के एडो बुखार अची वियो एडी गलम थी वई आ तवे वाली काल मानी लखी पचायो छई हाणे काथे मरीज हे छई फैजा मांजी पई थी बुखार सा ॾिसे इहो आहे मरीज हा छई इहो ताए हे मांजी फैजा के बुखार अची वियो हां समझम कोई छोकरी नालो हूंदो फायदा हे त साइकिल आ पाणे कीअं करां थी आई हुने का धुप बुप दे बस इहो ॾिसां तो भला का ॿुध 200 रुपया फीस दे 200 रुपया फीस हा हे छई 200 रुपया फीस हा बस ईअं करे त हिनखे जेको रसो ॿधी हा पाणी में अधु कलाक जेको सटे हा पोइ सही थी वेंदई ओके थी वेंदी ओके सफ़ा बुखार ख़तम मेहरबानी छई मेहरबानी पानी में सटे हाँ डॉक्टर यार विशाल आहे हाले खणी इनके जेको पानी में छटी तो सही आहे बस मां लछो खणी चा डॉक्टर विशाल हुयो फैजा जो इलाज कलियो हाले मां तोखे पंध न कलाया अॻे तूं घणी कमजोर थी वई आहीं पंध कञे वली बुखार वधी न वञे मां तोखे पंहिंजे खुले ते खणी हलंदो बस हाले 2 मिंट छबल कल पुॼी आऊं हाले तुंहिंजो बुखार लही वेंदो ख़बर ई न पवंदी अचे ऐं मांजी फैजा खे बुखार अची वियो मांजे लाइ छा बचियो 30 मिनट के बाद अध कलाक थी वियो हाणे कॾहिं बुखार लही वियो हूंदो हाणे बुखार चोपा लही वियो हाणे बुखार लही वियो अच्छा 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 हाणे अच डॉक्टर होशियार आहे चई कसम ते एलो इलाज रे चई हाणे जंहिंखे बुखार आयो न दे पानी में हाणे आई ॻाल्हि समझ में ओ चरिया उहा साइकिल हुई है तुझो पीऊ आ हुन में साए मरी विंदो कढ तकड़ कर मारो कर मिली वेंदो कढ मारो कर
मारियो थी अज पी के दौड़ दे खायो था हाँ पोपट पोपट ठीक है ठीक है ठीक है ना हे तो मायो मां हे ने तो तोरो पुट तो के मारे छड़िया चई पानी में विझण दा चई बुखार लांदो आ तो कुथे जा पुछ हैं तो हाँ पानी में छो धिको नहीं मक पानी में छो धिको नहीं फैजा के बुखार अची हो ना उनके आधी कलाक पानी में छचे मुझे बुखार लइयो पैसा तो साइकिल आ छोरा साइकिल के केड़ो साए तोर पियो के तो साए है ना तू पानी में सटी मां बुढ़ी मरी वना तो पो हे शाबत कद्दू जी जे टाइम ता कढायो न त हाणे मां के ते मोह कढया हां छो तो के साइकिल आ पियो में फर्क की नजर साइकिल आ पियो में फर्क की नजर न तो अचे चंद्रा के जा आज मुझे सा कढयो निकरी तो नहीं तो जी जरूरत तेरी चंद्री औलाद आज मां के मारियो हल हल नहीं जरूरत तो